नाज़रीन तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त मांझंदि भरिसां टोड़ी फाटक इंडस हाईवे ते जामशोरो खां सेवण तरफ़ वेंदड़ तेज़ रफ़्तार कोच कल्टी थियण जे नतीजे में मासूम ॿाड़ी समेत 6 मुसाफ़िर फ़ौत थी विया। हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त मांझंदि भरिसां टोड़ी फाटक इंडस हाईवे ते जामशोरो खां सेवण तरफ़ वेंदड़ तेज़ रफ़्तार कोच कल्टी थियण जे नतीजे में मासूम ॿाड़ी समेत 6 मुसाफ़िर फ़ौत थी विया आहिनि। हादसे दौरान औरतुनि ऐं ॿारनि समेत 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील वठूं था SS न्यूज़ जे रिपोर्टर दीदार मल्हा खां। जी दीदार, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी, मांझंदि भरिसां टोड़ी फाटक इंडस हाईवे ते हैदराबाद खां सेवण तरफ़ वेंदड़ तेज़ रफ़्तार कोस्टर पुल तां खाई में कल्टी थी पियो, जंहिं नतीजे में दरगाह शहबाज़ कलंदर जी मज़ार ते सुखा खणी वेंदड़ मासूम ॿारनि ऐं औरतुनि समेत 6 ज़ाइरीन मौक़े ते फ़ौत थी विया, जॾहिं त औरतुनि ॿारनि समेत 25 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे सेवण अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलां त ख़ासकेली बिरादरी सां तालुक़ रखंदड़ हुया, जेके हैदराबाद जे इलाइक़े जाम खान शोरे जे ॻोठ सां जिन जो तालुक़ु हुयो, जिन जा जेको आहे मड़ जेको आहे ऐं ज़ख़्मी जेके आहिनि उन्हनि खे सेवण अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जी।